इन वक्त उन फैक्ट्री के ॿाहिरां मौजूद आहियूं जिथे गुज़िरियल ॾींहुं एक अफ़सोसनाक हादसो पेश आयो जंहिंमें 3 नाबालिग ॿार ऐं उन सां गॾु 8 औरतूं जेको आहे लताड़ जी चिबाड़ जी जेको आहे फौत थी वियूं आहिनि। उहे ग़रीब जेके फैमिलियूं औरतूं पंहिंजे पेट जी बुख मारण लाइ राशन वठण आया हुआ। उहे ग़रीब मिसकीन अबोज माण्हू जेके ईद जे कपिड़ा वठण लाइ 1500 खां 2000 जेको ज़कात हिते मिली रही हुई उहे वठण आया। उन्हनि खे उहा ज़कात न मिली पर जेको आहे उन्हनि खे लाश मिलिया, उन्हनि जे बचड़नि जा की लाश मिलिया। ही उहा ही फैक्ट्री है। उन फैक्ट्री में हिन वक्त भी जेको आहे सो मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त उहो जेको कपिड़नि खे रंग करण वारो पाणी जेको ख़ारिज थींदो आहे उहो ॿाहिरां मौजूद आहे। पर गुज़िरियल ॾींहुं हिन खां वधीक जेको आहे तादाद में मिक़दार में पाणी मौजूद हुयो। तक़रीबन ॿुधाए पियो वञे त जेको गोॾनि जी भेॾी जेके पेरनि जी आहे उस ताईं पाणी मौजूद हुयो। जीअं ई रश थी तमामु रश थियण खां पोइ हीअ गेट बंदि हुई ऐं जेके ज़कात लाइ हिते विराईंदड़ जेके मैनेजर हुया उहे गेट बंदि कई बीठा। जीअं रश थियण खां पोइ जीअं गेट खुली आहे त भगदड़ में ऐं जेको अंदरि वञण जे चकर में जेको औरतूं ऐं ॿार उहे जीअं भॻा त एॾो वॾो जानी नुक़सान थियो। उहे किरिया ऐं उन्हनि खे लताड़ींदा हुआ। हीअ ॾिसो मुंहिंजो जेकॾहिं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हिन वक़्त बि ही उहा जॻह आहे जेके गुज़िरियल ॾींहुं तमामु घणी मिक़दार में हुयो ऐं ही उहे चपलूं आहिनि उन औरतुनि जूं ॿारनि जूं जेके मुस्तहिक़ीन हिते आया हुआ ऐं पंहिंजे जेको आहे पेट जी बुख लाइ राशन वठण ऐं जेको आहे पंहिंजे बचड़नि लाइ जेको आहे कुझु ज़कात ऐं राशन वठण लाइ आया हुआ। ही उन्हनि जूं पोतूं रवा ऐं ख़ासि तौर ते नंढे ॿारनि जा मासूम ॿारनि जा जेके कपिड़ा आहिनि उहे पिणु जेको नज़र अचनि पिया। ही उहे सैंडल उहे जेके चपलूं नज़र अचनि पियूं। अफ़सोसनाक वाक़ियो ही पेश आयो हुयो। अॼु हिन फैक्ट्री खे सील कयो वियो आहे। फैक्ट्री सील करण खां पोइ हिननि जे मालिकनि ख़िलाफ़ जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे ऐं हिकु मैनेजर समेत जेको आहे 8 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पर हिन अफ़सोसनाक वाक़े में 1 न 2 न पर पूरा 11 जेको घर उजड़ी विया आहिनि ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको आहे सो उन्हनि जे जनाज़े नमाज़ करण खां पोइ घरनि में कोराम मतल आहे। पर हितां जी जेके रवासी आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सिर्फ़ु हिन फैक्ट्री जे मालिकनि जे ख़िलाफ़ न पर हितां जी इंतिज़ामिया ते ऐं पुलिस ते पिणु केस दाख़िल कया वञनि। छाकाणि त हीअ रोड हितां खां वठी जेको आहे हिकु चौरंगी यानी की घटि में घटि 1/2 किलोमीटर ताईं ही रोड भरियल हुयो। पर पुलिस या इंतिज़ामिया पुछण न आई त रश छाजी हुई। उनजे बावजूदि जेको आहे हिते एॾो वॾो नुक़सानु थियो आहे जो हिन वक़्तु जेको आहे सो उन फैक्ट्री मालिकनि खे जेको आहे घुरायो वियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त 8 गिरफ़्तार जेको आहे जवाबदारनि खां जांच कई पई वञे। वधीक जेको आहे सो मां इहो बि वाज़े कयां त हीअ जेको ॿार गुज़िरियल ॾींहुं जेके नाले में ॿुधो पियो वञे त किरिया आहिनि उहो ही नालो आहे। वॾो ख़तरनाक ज़हरीलो पाणी आहे जिते इन में किरिया आहिनि ॿार। उन्हनि खां पोइ उहे ॿार बि जेको आहे गोता खाई फौत थिया।